बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। मच में शहीद कयल 11 मज़दूरनि जा लाश 4 ॾींहनि खां रोड ते रखियल। मुतालबा पूरा करण लाइ वज़ीर आज़म न पहुतो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ समेत PDM अॻवाननि जी धरणे में शिरकत। 4 ॾींहं अॻु मच में बेदर्दी सां क़त्ल कयल 11 पोरितनि जे वारिसनि पारां कोयटा जे ओलह बाईपास ते लॻायल धरणो सख़्त सीअ में चोथें ॾींहं बि जारी। मुज़ाहिरीन पारां वज़ीर आज़म पाकिस्तान तरफ़ां संदन 10 नुकाती मुतालबा मंज़ूर करे नोटिफिकेशन समेत कोयटा पहुची ख़ातिरी न कराइण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। जॾहिं त इन दौरान लाश न दफ़नाया वेंदा। होॾां धरणे वारे हंधि PDM अॻवान बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ समेत नंढी वॾी क़यादत पिणु कोयटा धरणे में शरीक थी वई आहे, जिते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ वाक़े जी मज़म्मत कंदे चयो आहे त ही वक़्तु सियासत जो न आहे। इमरान ख़ान खे पंहिंजी होॾ छॾे पहिरें ॾींहुं हिते पहुची खेनि आथत ॾियणी हुई, पर हुन ईअं कोन कयो, जंहिं ते अफ़सोस आहे। होॾां वाक़े ख़िलाफ़ कोयटा में शटरबंद हड़ताल पिणु कई वई आहे। ॿिए पासे बलूचिस्तान जे वॾे वज़ीर ॼाम कमाल ख़ान ऐं फैसल ईदी पारां बि धरणे में शिरकत कई वई ऐं वज़ीर आला बलूचिस्तान पारां मुज़ाहिरीन खे हर मुमकिन मदद जी ख़ातिरी पिणु कराई वई। मच साने ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजनि जो सिलसिलो जारी। जैकबाबाद में मच वाक़े ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि शिया काउंसिल ऐं मजलिस वहदतुल मुस्लिमीन पारां DC चौक ते क़ाइम एहतजाजी कैंप ते नदीम कुरैशी, अहमद अली बिरोही, अब्दुल सत्तार जागीरानी ऐं शहरनि पहुची शिया अॻवाननि बंदे अली जाफ़री, सैयद एहसान शाह ऐं ॿियनि सां मच वाक़े ते यकजहती जो इज़हार कयो। ठुल्ह में शिया उलमा काउंसिल पारां मुक़दम ग़ुलाम यासीन बुर्रो, शाहनवाज़ मंगी, सैयद महबूब अली शाह, सैयद अल्ताफ़ शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। नवाबशाह में सिविल सोसाइटी ऐं सोशल मीडिया तंज़ीम पारां सलमान कीरियो, हसनैन अब्बासी, शाहज़ेब आलमानी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। जैकबाबाद में हिंदू पंचायत पारां कश्मीर बणजंदो पाकिस्तान जे सिलसिले में रैली। भारतीय वज़ीर आज़म मोदी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। जैकबाबाद पूज हिंदू जनरल पंचायत पारां सदर लालचंद सीतलानी, चैम्बर ऑफ कॉमर्स जे मीर अहमद अली बिरोही, रोशन लाल ऐं ॿियनि जी अॻवानी में कश्मीरियुनि जे हक़ में पंचायती हाल खां रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाननि कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौरु ख़िताब कया ऐं भारत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। बहादुरपुर में ज़रई पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाज। मीरवा कटोहर जे इलाइक़े ॻोठ रसूल बख्श कटोहर में ज़रई पानी जी हथरादू खोट ख़िलाफ़ आबादगारनि हाजी बरकत अली ख़ान कटोहर, जमादार मीर हज़ार, कोड़ा ख़ान ऐं मोहम्मद यूसुफ कटोहर जी अॻवानी में भुट्टा गढ़ी ठुल रोड ते धरणो हणी आबपाशी खाते ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। अॻवाननि जो चवणु हो त आबपाशी अमलदारनि शाही हैरो हेड वटि पाणी बंदि करे हथरादू खोट पैदा कई आहे, जंहिं सबबि असांजो फसल सुकी रहियो आहे। हुननि घुर कई त पाणी जी हथरादू खोट ख़तमु कई वञे। कंदकोट पुलिस जी कच्चे में कार्रवाई। मुग़वी बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल अलीजान बाजकानी खे जवाबदार हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ। अहिड़े गुझे इताला ते SHO कंदकोट गांवर ख़ान महर पंहिंजी टीम समेत केटी जे इलाइक़े सरफराज़ मोरी वटि ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो कंदे मुग़वी खे छॾाए वरितो। बेगम नुसरत भुट्टो विमेन यूनिवर्सिटी सखर जो पहिरियों सेनेट इजलास। कानून ऐं डॉक्टर ऑफ फिजियोथेरेपी जा डिग्री प्रोग्राम शुरू करण जी मंज़ूरी। पहिरियों सेनेट इजलास बेगम नुसरत भुट्टो यूनिवर्सिटी अरोड़ कैंपस जे कॉन्फ्रेंस हॉल में सूबाई सलाहकार निसार अहमद खोड़ो जी सदारत हेठि थियो, जंहिंमें वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर समरीन हुसैन समेत सेनेट मेंबर्स इंजीनियर अब्दुल कादिर शाह, सुल्ताना सिद्दीकी, नाहिद शाह दुर्रानी, इंजीनियर मुख्तियार अली शेख, प्रोफेसर डॉक्टर SN तारिक रफ़ी समेत मुख़्तलिफ़ शोबनि जे प्रोफेसर शिरकत कई। यूनिवर्सिटी सेनेट जे चेयरमैन ऐं प्रो चांसलर निसार अहमद खोड़ो वाइस चांसलर डॉक्टर समरीन हुसैन जी कोशिशनि खे साराहींदे यूनिवर्सिटी खे मुल्क जी बहितरीन यूनिवर्सिटी बनाइण लाइ सिंध हुकूमत पारां हर मुमकिन ऐं घुर्बल साकार करण जी ख़ातिरी कराई। बेगम नुसरत भुट्टो यूनिवर्सिटी सखर जे सेनेट इजलास में सिंडिकेट पारां माली साल 2020-21 जी बजट काथन जी मंज़ूरी ॾिनी वई। कंदकोट में बडाणी वासी जो ज़ाल समेत धीउ जे अगवा ख़िलाफ़ एहतजाज। ग़ुलाम यासीन सांगी पंहिंजी ज़ाल आमना सां गॾिजी एहतजाज कंदे चयो त 1.5 साल अॻु भुट्टा बिरादरी जे माण्हुनि असगर भुट्टो, बशीर भुट्टो, रशीद भुट्टो, नज़ीर भुट्टो, हादी ऐं ॿियनि असांजी न्याणी हुमेरा खे अगवा कयो हो, जंहिंखे पुलिस अञा ताईं बाज़ियाब नाहे कराए सघी। ख़दशो आहे त न्याणी खे क़त्ल कयो वेंदो। न्याणी बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। सखर बैराज ऐं कैनालनि जी सफ़ाई लाइ वाराबंदी सबबि पीअण जे पाणी जी खोट। सखर बैराज उन मां निकिरंदड़ नारा कैनाल, खैरपुर ईस्ट कैनाल, खैरपुर वेस्ट कैनाल, रोड़ी कैनाल, खीरथर कैनाल, राइस कैनाल ऐं दादू कैनाल जी सालियानी सफ़ाई ऐं बैराज जी मरम्मत लाइ आबपाशी खाते पारां वाराबंदी शुरू कई वई आहे, जेका 20 जनवरी ताईं जारी रहंदी। सफ़ाई ऐं मरम्मती कम शुरू थियण सबबि सखर ऐं रोड़ी समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पीअण जे पाणी जो बहिरान पैदा थी वियो आहे।
बदानी में मेहरान सोशल वेलफेयर ऐं सैलानी ट्रस्ट तरफां मासूम अलीशा वाक़े में हीरो जो किरदार अदा कंदड़ एएसआई मोहम्मद बख्श बुर्रो जे मान में आजियाणियो ॾिनो वियो, जंहिंमें डेप्यूटी कमिश्नर कश्मीर मुनवर अली मिठानी, सियासी समाजी अॻवाननि, सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। सैलानी ट्रस्ट जे मेडिकल डायरेक्टर आरिफ लाखानी ऐं मेहरान सोशल वेलफेयर जे अॻवान कुदरतुल्ला भुट्टो ख़िताब कंदे चयो त एएसआई मोहम्मद बख्श बुर्रो ज़ालिम अॻियां पंहिंजी न्याणी खे क़ुर्बान करे इंसानियत जो ॻाठ मथे कयो आहे। खेसि ख़राज तहसीन पेश करण लाइ हिन तक़रीब जो एहतमाम कयो वियो आहे। ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com में फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।